इहो जेको एॾो दर्दनाक वाक़ियो थियो उन जे करे तमामु उमरकोट जी आवाम हिकिड़े ख़ौफ़ में मुब्तला हुई त अहिड़ो वाक़ियो हिते कॾहिं न आहे थियो। एॾो दर्दनाक क़तल जो वाक़ियो असांजे साम्हूं न आयो आहे। हिन केस में असां जल्द खां जल्द हिकिड़ी टीम वॾी टीम ठाहे छॾी हुई जंहिंमें DSP सिटी, SHO सिटी, इंचार्ज CIA, SHO सूफ़ी फ़क़ीर, SHO पिथोरो ऐं ॿिया काफ़ी सारा ऑफिसर्स हुआ जंहिंमें IT जा एक्सपर्ट्स बि असां सां गॾु हुआ। उन सॼी टीम हिन ते ॾींहुं राति महिनत कई आहे ऐं असां जेको हिन जो मेन अक्यूज़ड आहे जेको अलहदाद वल्द रमज़ान समेजो आहे उनखे असां अरेस्ट करण में कामयाब थी विया आहियूं। पहिरें ॾींहुं जेॾीमहिल इहो क़तलु थियो हो त उन खां पोइ सूमर जे ॾींहुं हिकिड़ी हिते एहतजाज बि थिया हुआ जंहिंमें असां 5 ॾींहंनि जो टाइम वरितो हो, लेकिन अल्हम्दुलिल्लाह असांजी टीम जी पूरी महिनत सां असां इहो जेको मुख्य जवाबदार आहे उनखे 2 ॾींहंनि जे अंदरि ई झले वरितो आहे। हिन केस जी वधीक तफ़्तीश हले बि थी। जेको मुख्य जवाबदार आहे अलहदाद वल्द रमज़ान समेजो उहो गिरफ़्तार थी चुको आहे ऐं जेको उहो असांखे हींअर ताईं ॿुधाए थो पर्पज़ या मोटिव हिन क़तल जे बारे में त हिननि जी जेका ज़मीन आहे उते सरकारी ज़मीन उन्हनि ते जहिड़ो हलंदड़ हो ऐं उन जे करे हुन इहो क़तलु कयो आहे। वधीक असां इन खे तफ़्तीश कयूं बि था। जेके बि एविडेंस हूंदा उहे सॼा कलेक्ट कया वेंदा ऐं हिन केस खे मज़बूत खां मज़बूत बनायो वेंदो त जीअं जवाबदारनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो।